सिंध हाई कोर्ट सखर बेंच कैडेट कॉलेज पन्नू वाक़े जे प्रिंसिपल जी गिरफ़्तारी जा वारंट जारी करे छॾिया। चीफ सेक्रेटरी के कैडेट कॉलेज जे 60 मुलाज़िमनि जे पघारुनि ऐं खेनि पको करण वारो मसइलो 2 महीननि में हल करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो। जस्टिस इकबाल कल्हड़ो ऐं जस्टिस अरबाब अली हकड़ो ते ॿधल 2 रुकनी बेंच मुलाज़िमनि जे पघारुनि वारे केस जी ॿुधणी हलाए कैडेट कॉलेज जो 60 मुलाज़िमनि पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में 2017 खां बंदि पियल पघारुनि जारी करण ऐं मुस्तक़बिल करण जी इस्तदा कई। अदालत पारां कैडेट कॉलेज जे प्रिंसिपल जे पेश न थियण ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो। अदालत प्रिंसिपल जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। SSP सकर खे 7 मई ते प्रिंसिपल खे पेश करण जो हुकुम पिणु ॾिनो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।